नंढे खंडे मशहूर सियासतदान नाम्यारे स्कॉलर तालीमी समाजी ऐं क़ौमी ख़िदमतगार सैयद हाजी अली अकबर शाह जी 52 वर्सी मेड़ में यादगार कमेटी पारां अल अब्बास होटल में बुलाई वई। वर्सी तकरीब सदारती ख़िताब कंदे नौजवान अदीब मुहक़िक़ सीनियर साफ़ी ऐं सिंधी अदबी संघ जे मरकज़ी प्रेस तर्जुमान आज़ाद अनवर कांदड़ी चयो त सैयद हाजी अली अकबर शाह बरसगी जो मशहूर सियासतदान नाम्यारो स्कॉलर तालीमी समाजी ऐं क़ौमी ख़िदमतगार हो। सिंध जो मिसाली किरदार है जेको सदाईं यादि रहंदो। हुन अयूब खान जे दौर में सिंधी ॿोली जी बहाली जी तहरीक में मिसाली किरदार अदा कयो। पीर ऑफ मेड़ सैयद ममू शाह चयो त सैयद हाजी अली अकबर शाह सिंध जो क़ौमी अॻवान हो। मुल्क जी आज़ादी जी तहरीक में क़ाइद आज़म सां गॾु कमु कयईं। केतिरनि मुल्कनि जो सफ़ीर रहियो। सॼी मिल्कियत वक़्फ़ करे मिसाल कयईं। नाम्यारे अदीब डॉक्टर अब्दुल वहाब कुंभर चयो त सैयद हाजी अली अकबर शाह वॾो सियासतदान क़ौमी ख़िदमतगार हो। तक़रीब खे अल्लामा अहमद ज़हीन मक्सी, मौलाना सिकंदर बड़ो, जमील मैसर, सजा चांडे ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। तक़रीब मेड़ जे डिग्री कॉलेज खे सैयद हाजी अली अकबर शाह जे नाले सां मंसूब करण जी घुर कई वई, जॾहिं त सैयद हाजी अली अकबर शाह जी शख़्सियत ऐं अदबी ख़िदमतुनि बाबति किताब छपाइण जो पिणु ऐलान कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।